कराची में हुआ त खोड़ सारियूं लग्ज़री होटलूं आहिनि, पर अॼु मां तव्हांखे विज़िट कराईंदुमि मेरियट होटल जी, जेकी फरेरी हॉल जे ऑपोज़िट साइड ते मौजूदु आहे। ही होटल हूअं त वॾनि अमीरनि लाइ आहे, पर मां हिन होटल में वञी छा पियो कयां अचो त तव्हांखे अॼु वीडियो में ॿुधायां थो। मां जीअं ई हिते पहुतुमि त हिते मूंखे ख़बर पई त हिननि जी बाइक पार्किंग पोई साइड ते आहे, त उते मूं पंहिंजी बाइक पार्क कई। हितां वरी ॾिठमि त होटल जो ॾाढो प्यारो नज़ारो पियो थिए। हिते हिननि हिकिड़ी नंढी चौकी ठाही हुई, हिते कुता बीहारिया आहिनि, उहे वरी बाइक खे सूंघे चेक पिया कनि त को बम शम त न आहे बाइकुनि में या कारुनि में। मां हिते पंहिंजी चेकिंग ॾेई ऐं जीअं ई अंदरि वियमि त कारुनि जी पार्किंग अंदरि हुई। हिननि कारुनि वारनि खे थोरी चङी इज़त ॾिनी। वरी हिते ॿी बि चेकिंग पोस्ट हुई, उते बि पंहिंजो चेकअप ॾेई ऐं सिधो गिड़ी वियमि अंदरि मेरियट होटल में, जितां हिन जो ॾाढो ई प्यारो व्यू पियो अचे। मां चेकिंग कराए जीअं ई अंदरि वियुमि त हिते मूंखे ॿ टे झंडा नज़र आया, जिथे अमेरिका जो झंडो बि लॻल हो। मां परेशान थी वियुमि पहिरां, पोइ ख़बर पई त हिन जो मालिक जेको आहे अमरीकी आहे, हुन जूं ॿियूं बि खोड़ सारियूं पाकिस्तान में, दुबईअ में, अमेरिका में होटलूं आहिनि। जीअं ई मां हिते अंदरि वियुमि होटल में, त हिननि पूरी होटल खे क्रिसमस लाइ डेकोरेट कयो, पूरे काउंटर खे। मां अॻिते वियुमि, हिते मां हिकु इंटरव्यू ॾियणु आयो हुउमि। उन इंटरव्यू लाइ हिननि असांखे हिन वॾे हॉल में विहारियो। हिते वेही इंतज़ारु करे पोइ असांजी जॾहिं कॉल आई इंटरव्यू जी, उहो इंटरव्यू ॾेई ऐं असां हितां ॿाहिरि निकितासीं। हिते असांखे हिननि पाणी वाणी पियारियो, मानी वानी न खारायूं, छो जो मानी हिननि जी ॾाढी महांगी आहे। बाक़ी होटल ठहियलु ॾाढो ई प्यारो आहे, अंदरां ॿाहिरां ॾाढो ई प्यारो हिन जो जेको आहे नज़ारो आहे। असां ख़ाली फर्स्ट ऐं सेकेंड फ्लोर हिते विज़िट कयो, बाक़ी जेके मथे फ्लोर आहिनि उन्हनि में हिननि जा रूम वग़ैरह ठहियल आहिनि, जंहिंजो हिकु राति जो किरायो तक़रीबन 30 खां 40 हज़ार आहे, जंहिंमें ब्रेकफास्ट मुंहिंजे ख़्याल सां फ्री हूंदो आहे। बाक़ी होटल ठहियलु ॾाढो ई प्यारो आहे ऐं हिते जेके सर्विसिस ऐं फैसिलिटियूं ॾियनि था उहे बि वाक़ई 5 स्टार वारियूं आहिनि। त होटल ॾाढो ई वणियो ऐं ॾाढो ई प्यारो होटल आहे। पोइ पंहिंजो इंटरव्यू ॾेई ऐं असां हितां ॿाहिरि आयासीं। हिते ॿियूं त हर शइ भली आहे, बाक़ी हिकु शइ ख़राबु आहे त हिते मस्जिद हिननि जी होटल जे अंदरि न आहे, पोइ पासे वञिणो पवंदो आहे मस्जिद में नमाज़ वग़ैरह पढ़ण लाइ। हिते जीअं ई मां ॿाहिरि आयुमि त हिकु कारी लैंड क्रूज़र आई, हुन पोयां ई 2 पुलिस जूं बि गाॾियूं हुयूं। लैंड क्रूज़र खे त अंदरि छॾे ॾिनऊं, बाक़ी पुलिस वारनि खे बीहारे वरितऊं। हाली 5 मिंट त जहिड़ो कयो पुलिस वारनि ऐं हिननि, पर पुलिस वारनि खे हिननि अंदरि न छॾियो, छो जो पुलिस वारनि खे बि वरी मानी वानी खाराइणी पिया आहिनि न। जेको आम होटल थोरी आहे, 5 स्टार होटल आहे, पुलिस वारनि खे बि दॿे ॿाहिरि बीहारे। इहा शइ ॾाढी वणी त हुननि खे अंदरि न छॾियऊं। हो चवनि पिया त असां सिक्योरिटीअ लाइ आहियूं, हुननि चयो अंदरि असां पाण ई सिक्योरिटी ॾींदासीं, तव्हां बसि ॿाहिरि बीहो। त इहा त मेरियट होटल कराचीअ जी, जेकी ॾाढी प्यारी आहे। उमेदु आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। ऐं हा, अगरि तव्हां कराचीअ जी का वॾी होटल विज़िट कई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांजो एक्सपीरियंस उतां जो कीअं रहियो। बाक़ी मिलंदासीं तव्हां खां अॻी वीडियो में। कोशिशि कंदुमि त तव्हांखे मूव इन पिक बि घुमायां ऐं PC होटल बि घुमायां। अगरि ज़िंदगी रही त इनशाला तव्हांखे ज़रूरु घुमाईंदुमि। बसि तव्हां पंहिंजी सपोर्ट जारी रखो ऐं चैनल खे सब्सक्राइब ऐं फॉलो ज़रूरु कयो वञो। मिलंदासीं तव्हां खां अॻी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।